रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तब्बत यदा अबी लहबिन वतब। मा अग़ना अन्हु मालुहु वमा कसब। सयस्ला नारन ज़ात लहब। वम्रअतुहु हम्मालतल हतब। फी जीदिहा हब्लुम मिन मसद। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम। मां आहियां किरण मीर ऐं तव्हां सभिनीनि खे महिमान रमज़ान इफ़्तार स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार थी कयां पई। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जे करम सां ॾींहं ॾाढा सुठा गुज़री रहिया आहिनि ऐं भलारो महीनो आहे रमज़ान जो। इंसान दुआऊं कंदो आहे अल्लाह साईं खां त अल्लाह साईं एतिरी मोहलत ॾिजां जो ॿीहर हीउ महीनो वरी मुंहिंजी ज़िंदगी में अचे। इंसान जी ज़िंदगी जो को भरोसो नाहे हूंदो, पर ही जेके ॾींहं अचनि था ऐं ख़ुशकिस्मत आहियूं असां त हिननि ॾींहंनि में रोज़ा बि रखूं था, नेकियूं बि कयूं था। अल्लाह साईं असांखे एतिरी तौफ़ीक़ ॾिए थो जो असां ज़कात बि ॾियूं, कंहिंजी मदद बि करे सघूं, कंहिं मिस्कीन जी, यतीम जी ऐं कंहिं बुज़ुर्ग खे जेकॾहिं तव्हां ॾिसो था त उन जी बि मदद करण जी कोशिशि कयो। हीअ ॾाढा बरकत वारा ॾींहं आहिनि। हिननि ॾींहंनि में अल्लाह साईं खां जेको तव्हां घुरंदा, जेको बि तव्हां घुरंदा, अल्लाह साईं तव्हांजी उहा दुआ क़बूल कंदो। हूअं ई बि दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि, पर मख़सूस वक़्त हूंदा आहिनि। पर अल्लाह फरमाए थो त हिन ॾींहंनि में मां तव्हांजे इलाही वेझो थी थो वञा, इलाही तव्हांजे वेझो आहियां। सिर्फ़ु तव्हांखे महसूसु करण जी देरि आहे, सिर्फ़ु तव्हांखे सम्झण जी देरि आहे। त कोशिशि कयो पंहिंजी इबादतूं जेके बि कयो था, भॻल टुटल जेके बि असांजी इबादतूं आहिनि, जेके बि असां रोज़ा रखूं था या जेके बि असां दुआऊं घुरूं था या जेका बि असां नमाज़ पढ़ूं था, अल्लाह साईं बसि तौफ़ीक़ ॾिए, असांखे हिदायत ॾिए त अल्लाह साईं त असां हिननि खे कंटिन्यू कंदा रहूं। ऐं बसि इहा ई दुआ आहे त अल्लाह साईं असांजी भॻल टुटल जेके बि इबादतूं आहिनि पंहिंजी बारगाह में अल्लाह साईं क़बूल करे। आमीन। ऐं जीअं त मां तव्हांखे हमेशह स्टार्ट में हदीस शरीफ़ ॿुधाईंदी आहियां त अॼु जी हदीस इहा आहे त कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे। रोज़ेदार जे वात जी बू यानी बास अल्लाह पाक जे आॾो कि थोरीअ जी ख़ुशबू खां वधीक पाकीज़ा आहे। सुभान अल्लाह। पंहिंजे प्रोग्राम जो हमेशह असां आगाज़ कंदा आहियूं प्यारी किरत सां, ऐं उहा किरत असांखे ॿुधाईंदा आहिनि कारी सैफुल्ला ऐं मूंसां गॾु आहिनि औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इलाही बहके बनी फातिमा के बरकोले माँ कुनी खात्मा अगर दावतम रद कुनी वर कबूल मनो दस्तो दामाने आले रसूल। सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व असहाबिका या हबीबल्लाह।
तमामु नाज़रीन खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां तव्हांजो पंहिंजो एहतिशाम अफ़ज़ल। अॼु अल्हम्दुलिल्लाह जेको मग़फ़िरत वारो अशरो आहे उहो हली रहियो आहे ऐं तमामु बहितरीनु किरन ॻाल्हि ॿुधाए रही हुई त वाक़ई पहिरीं ॻाल्हि अचे पई त वक़्त जी त वक़्तु वाक़ई ईअं गुज़री वेंदो आहे ऐं ख़बर न पवंदी आहे उमिरि केतिरी आहे इंसान जी, उहा ख़बर न पवंदी आहे त सुभाणे इंसानु आहियां या सेकंड जी ख़बर न हूंदी आहे त कलाक खां पोइ मां हूंदसि या न हूंदसि। सो अलाह खे राज़ी करे वठूं। गॉड गिफ्टेड महीनो हूंदो आहे, वरी 11 महीना इंतज़ारु हूंदो आहे। सो ईअं बि न हुजणु घुरिजे त जेकॾहिं महीनो गुज़री थो वञे पोइ असां 11 महीना साॻियो उन रूटीन में अची था वञूं ऐं पोइ वरी अलाह असांखे राज़ी मतिलबु की यादि बि नथो रहे, अलाह जो रसूल यादि ई नथो रहे। वरी जॾहिं रमज़ान जो महीनो अचे थो त वरी साॻियूं मस्जिदूं आबाद थी वञनि थियूं, क़ुर पाक तिलावत थिए थी, वधि खां वधि कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ूं था। सो ईअं न थियणु घुरिजे। ख़ुदा जेको रमज़ान जो महीनो आहे जीअं गुज़ारियूं था त पूरो असांखे 11 महीना न बल्कि पूरी ज़िंदगी असांखे उहो गुज़ारणी आहे त जेकॾहिं असांजी मौत थिए त उहा वरी ईद वांगुरु हूंदी। सो प्रोग्राम जो आगाज़ बाक़ाइदे तिलावत कलाम पाक खां जीअं रोज़ानो वांगुरु अॼु बि कारी सैफुल्ला साहब जेको प्रोग्राम जो आगाज़ कयो आहे ऐं उन सां गॾोगॾु असांजा जेके सना ख़ान मुस्तफ़ा आहिनि, अॼु कोऑर्डिनेटर जेके असां सां हूंदा आहिनि प्रोग्राम महिमान रमज़ान में, जेके सना ख़ान मुस्तफ़ा हूंदा आहिनि या असांजा स्कॉलर हूंदा आहिनि या मुफ्ती आलम सगवारा हूंदा आहिनि, सभिनी खे इनवाइट कंदा आहिनि। जनाब मोहम्मद जुनैद चिश्ती साहब आपको अपने प्रोग्राम में वेलकम कहते हैं। ॿियो नंढड़ो वेठो आहे जेको मोरे खां तशरीफ़ वठी आयो आहे अली दोस्त जतोई, हा ठीकु आहे, जतोई साहब जेके आया आहिनि असांजे प्रोग्राम में। ऐं अॼु जा जेके स्पेशल गेस्ट आहिनि तमामु प्यारा इंसान आहिनि, मोहब्बती इंसान आहिनि, ॾाढो प्यार फरमाईंदा आहिनि। सेक्रेटरी औक़ाफ़ ज़कात ऐं डायरेक्टर DG कल्चर सिंध आहिनि जनाब मुनवर अली मैसर साहब। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। भलीकार वेलकम प्रोग्राम में तव्हांखे सदा मौजूदु ऐं इंशाल्लाह गुफ़्तगू तव्हां सां जारी ऐं साई रहंदी। किरण तव्हां छा चवणु चाहींदा? मां इहो चवणु चाहींदसि किचन में थोरो अञा टाइम आहे त असां पंहिंजे स्पॉन्सर्स जी तरफ़ था हलूं पिया, छो त मेरीन खे अञा थोरो टाइम लॻंदो। स्पॉन्सर्स आहिनि असां सां गॾु तलो बनास्पति घी एंड कुकिंग ऑयल, अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ, बेक पॉलर द ट्रू पास्ता एक्सपर्ट, ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्टी, बेक शेक कपकेक्स, मरहबा शरबत गुलबहार, फलो फूलो और खालिस जड़ी बूटियों से तैयार करदा, जहाँ प्यार वहाँ गुलबहार, मलका मसाला, फटाइल किचन अप्लायंसेस, क्विज शरबत, टपाल मेज़बान, प्रीमियर डस्टी, शहबाज कुकिंग ऑयल एंड घी, टैंग टैंग के साथ रिफ्रेशिंग रमज़ान हमदर्द रूह अफ़ज़ा, पाकुला मिल्क ऐं इफ्तारी जो ख़ासि बंदोबस्तु कयो आहे ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स। उनखां अलावा असां सां गॾु आहिनि वाइटल टी वारा। वाइटल टी वारनि जो चवणु आहे त वाइटल पियो ऐं पंहिंजी ज़िंदगी खे भरपूर तरीक़े सां इंजॉय कयो। ऐं असां सां गॾु स्पॉन्सर्स फैमिली में शहबाज़ कुकिंग ऑयल एंड घी बि आहे, त मां तव्हांखे हमेशह शहबाज़ कुकिंग ऑयल एंड घी जे हवाले सां ॿुधाईंदी आहियां त शहबाज़ कुकिंग ऑयल एंड घी जी जेके ख़ासियतूं आहिनि, स्पेशली जॾहिं असां इफ्तारी में का न का डिश ठाहींदा आहियूं, चाहे उहा घी में ठाहियूं चाहे कुकिंग ऑयल में ठाहियूं, त ॾाढी बहितरीनु ठहंदी आहे, ग़िज़ाइत सां भरपूर हूंदी आहे। ऐं सहरी में घणो करे जेके असांजियूं अमड़ियूं आहिनि उन्हनि जी कोशिशि इहा रहंदी आहे त पंहिंजे बच्चनि खे जेको पंहिंजे हथनि सां जेका सहरी ठाहे खाराईंदियूं आहिनि, ख़ासि करे जेके पराठा हूंदा आहिनि उहे शहबाज़ घी में ठाहींदियूं आहिनि ऐं उन्हनि में उन्हनि जी मोहब्बत भी होंदी है शामिल। सो सेहत हर इंसान के लिए अहमियत रखती है और जब बात हो सेहत की तो इसको शहबाज़ कुकिंग ऑयल और बनास्पति से बेहतर कौन जाने। अब आप पूछेंगे कैसे। पिछले 40 सालों से शहबाज़ कुकिंग ऑयल एंड बनास्पति मयार पर समझौता किए बगैर खानों में मिलाता है लज्जत भरी सेहत का राज। ये है कोलेस्ट्रॉल से पाक और विटामिन ए और डी की भरपूर ग़िज़ाइत के साथ, और तो और ये हलाल और ISO से सर्टिफाइड भी है और पाकिस्तान भर में हर सेहतमंद घर की पहचान है शहबाज़ कुकिंग ऑयल एंड घी। सो ज़रूर इस्तेमाल कजो, इन में भरपूर ग़िज़ाइत है तव्हांजे वॾड़नि जी, तव्हांजे बुज़ुर्गनि जी ऐं तव्हांजे ॿारनि जी सेहत जो इन में वॾो राज़ आहे। जी बिल्कुलु किरण, अॼु मुनवर अली मैसर साहब भी गॾु वेठा आहिनि। सो प्रोग्राम जो आगाज़ दिलि चवे थी त अल्लाह पाक जे कलाम ऐं अफ़ज़ल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह उन सां हमदे बारी ताला सां सभई जेके बि नात खान आहियो सर बि तव्हां बि गॾु करे मिली करे किरण तव्हां बि असां मिली करे शामिल थी वञो इन हमद में। ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
इलाहा इल्लल्लाह के ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। किसी ने पूछा कि जन्नत की कोई कीमत है, तो मुस्तफा ने कहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ऐ प्यारा ओला ईद करा पहुँचे न पिया जी दीद करा, बस ही नेमत दिल थी गोरे पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ऐ मेरे मेरे मौला तू करीम ही जो ठहरा तो करम का क्या ठिकाना। मौला तू करीम ही जो ठहरा तो करम का क्या ठिकाना। मौला तू नवाजने पे आए तो नवाज दे जमाना पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ऐ पंजतन जो मां खातिम हा मौला लियते जान दिया विरद ज़बान ते छो न हो जे पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। खुल जाए दर जन्नत के और दोज़ख की सब आग बुझे। दिल से कोई एक बार पढ़े पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। आलालम जो धनी कादर पंहिंजे कुदरत सी कायम आहे कदीम।
वाली वाहिद वहदहू राज को रब रहीम करे पाण करीम जोड़ो जोड़ जहान वहदहू ला शरीक लहू जेथो चई जीअं त मन मुहम्मद कारणी निरतऊं मझानी तां तूं वञी कीअं लाए सिर ॿियनि सां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा माशाअल्लाह सर, ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो सुठो लॻो। अचूं था 2 मिंटनि में बसि तव्हांजी तरफ़। ऐं हिते असां सां गॾु यूनिक बैटरीज़ वारा बि आहिनि। यूनिक बैटरीज़ वर्ल्ड क्लास स्टैंडर्ड जे मुताबिक़ तयारु कयल बैटरीज़ अव्हांजे घर में ऐं गाॾी में बहितरीन पावर सप्लाई जे लाइ यूनिक बैटरीज़ हिकु ई बहितरीन ऑप्शन आहे। इंतिहाई पायदार डिघे अरसे ताईं हलण वारी बैटरी यूनिक बैटरी आहे। हर घर जी ज़रूरत यूनिक ऐं अव्हां हमेशह जो साथ। चाहे तव्हांजे घर में लोड शेडिंग जो मसइलो आहे, हूअं त सॼे मुल्क में ई आहे इहो मसइलो, पर UPS असां यूज़ कंदा आहियूं घरनि जे अंदरि, त स्पेशली गर्मियुनि जो हाणे सीज़न आहे त यूनिक बैटरीज़ हिकु अहिड़ी बैटरी आहे जेका तव्हां पंहिंजे घरनि में UPS में तव्हां हणी सघो था ऐं तव्हां लोड शेडिंग खां छुटकारो हासिल करे सघो था ऐं तव्हांजे गाॾियुनि में बि तव्हां यूनिक बैटरीज़ यूज़ करे सघो था। त जी सर, सभिनि खां पहिरियों त मां तव्हांखे भलीकार करणु चाहींदसि। थैंक यू सो मच। ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हांखे असांजे शो में ॾिसी करे। स्पेशल महिमान रमज़ान स्पेशल इफ्तार जी जी बिल्कुलु। हिन खां पहिरियों शायदि सुबुह जे टाइम में कॾहिं अची चुको आहियां मां। जी जी। पर हीअ वरी टाइम अहिड़ो आहे ऐं हीउ महीनो अहिड़ो आहे। ऐं जीअं तव्हां हदीस मुबारक पहिरियों पढ़ी जेका आहे, सो जंहिंमें मालिक फरमाइनि था त रोज़ेदार जी ख़ुशबू जेका आहे उहा ख़ुश्क यानी मुश्क ऐं खतूरी जे जहिड़े ख़ुशबू खां वधीक आहे। हिकिड़ी हिकायत मूंखे यादि थी अचे त जेका त मूसा अलैहिस्सलाम रोज़ा रखिया ऐं पोइ उनखां पोइ जॾहिं पूर सीना ते विया त मालिक चयो त मूसा तव्हां ॾंदण ॾिनो आहे मूसा अलैहिस्सलाम जहाज़। त मालिक फरमायो छो? मूसा अलैहिस्सलाम जो मालिक रोज़ो रखियो हुयो ऐं ॾिनो कोन हुयो ॾंदण, ऐं जेकॾहिं जेका आहे न सोचां पियो त तव्हां सां मुखातिब थो थियां, लिहाज़ा जेका आहे न ॾंदण ॾेई वात साफ़ करे पोइ वञा। मालिक फरमाए मूसा तुंहिंजे वात जी ख़ुशबू मूंखे वणे पई। अल्लाह रोज़े में हुए त तुंहिंजे वात जी ख़ुशबू मूंखे वधीक वणे पई। सो इहो अहिड़ो सवाबु आहे जेको बेसिकली जेका आहे न जंहिंखे असां महसूसु घटि था कयूं। अदरवाइज़ त ॾिसो न, मालिक जॾहिं फरमाए थो रोज़े जो हुकुम थो थिए, अच्छा अदरवाइज़ जेके बि हुकुम थियनि था, पर रोज़े जो जॾहिं हुकुम थो थिए या अय्युहल्लज़ीन आमनू ऐं ईमान वारो तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि। यानी तव्हां मुखातिब ई था थियो, तव्हां हिकिड़ी फज़ीलत सां मुखातिब था थियो। वाह जी वाह। ऐं इंसानो थे मुखातिब नथा थियो, तव्हां मुस्लमानो बि मुखातिब नथा थियो। बिल्कुलु। उनखां बि हिकिड़ी मथे डिग्री आहे ईमान वारो तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। त मतिलबु तव्हांखे जॾहिं एॾी मालिक तव्हांखे एॾी यानी वकार सां पुकारे थो त पोइ त रोज़ा रखणी खपनि। ऐं अलाह फरमाए थो न त अजर बि मूंखां वठो ऐं हुनजो ॾियण वारो बि मां आहियां। इहा ई ॻाल्हि आहे। तव्हां रखो पंहिंजे लाइ त अजर मालिक खां वठो, छो जो हू जेका आहिनि हुनजा खज़ाना न खुटनि ऐं तव्हां हुनखां जेतिरी तवको कंदव न त सुबुह बि मां हिकिड़ी आयत पढ़ी पई त जेका आहे न त तव्हां मूंखे एतिरो कोन था सुञाणो जेतिरो मुंहिंजो शान आहे। अलाह त मतिलबु इहो आहे त तव्हां जेका न ओतिरो क़दुरु न कयो जेतिरो मुंहिंजी ज़ात आहे जेका। त इहो असां हुअं ई बेक़दर आहियूं, पर मालिक जो हुकुम थियो त कम अज़ कम एतिरो त कयूं जेका। सही ॻाल्हि आहे। वाकई इंसान खे ख़बर नथी पए त असां छा कयूं था हिन दुनिया में। सभु ख़बर पएसि थी, ख़बर अथव सॼी ख़बर अथसि। जॾहिं हुनखे 2-4 मानियुनि जी बि ख़बर पएसि थी पई, गोश्त ऐं मच्छीअ जी बि ख़बर पएसि थी पई, सभु शइ जी लालच ऐं लोभ जी ख़बर पएसि थी पई। जेका बेसिकली ही ॾाढो हिकु त उॿारो बि आहे, नाशुक्रो बि आहे। करनि मां तव्हांखे ॿुधायां थोरो जेका पंहिंजे पाण ते इहो मां ई आहियां, मतिलबु ॿियो न आहे को, पर उहो जेका आहे न उन ॻाल्हि खे जॾहिं हुनखे उहो वक़्तु उहो तव्हां ॿुधो न आहे त बलूल दानाज जेका आहे त हिकु दफ़े हू बाज़ारि में वेठो, उन कंहिं पुछियो त हे तव्हां छा पिया कयो? चईं त अलाह ॿारनि जो ठाह थो कराए रहियो आहियां। चईं पोइ चईं त अलाह राज़ी आहे पर बाना कोन था ठहनि हिन ॻाल्हि ते। त ॿिए दफ़े हू क़ब्रिस्तान में वेठो त हुन खां पुछो चएसि छा पिया कयो? चई अलाह ई ॿारनि जो ठाह थो करायां। त
त चई पोइ छा पियो थिए, चई हाणे त अलाह हाणे बानो त राज़ी आहे, हाणे इलाज थो करे, पर अलाह चए थो तव्हांखे जॾहिं मां चयो त न। सो ही सभु सम्झे थो, पर ही करे पंहिंजे मर्ज़ी सां थो पियो जेका आहे। सही ॻाल्हि आहे। बिल्कुलु अलाह पाक असां ॾिसो न, असां चवंदा आहियूं त असांखे कामयाबी मिलनि, असां पंहिंजे उन मक़ाम ते उन मंज़िल ताईं पहुचूं, हर कंहिंजी इहा ख़्वाहिश बिल्कुलु हूंदी सही आहे। हा आहे। अलाह फरमाए थो त कामयाबी तरफ़ त मां तव्हांखे 5 दफ़ा सॼां थो। बिल्कुलु हयल फलाह त तव्हांखे चयो जेको हुकुम आहे, हुकुम आहे त 5 दफ़ा सॼां थो, अचो कामयाबी तरफ़, अचो कामयाबी तरफ़। बिल्कुलु पोइ असां वरी छा चवंदा आहियूं त यार हेॾा कमु आहे, छो दुनिया जा कमु छॾीनि कोन था, बसि हीउ कमु करणो आहे, पोइ बसि टाइम मिलियो त पोइ नमाज़ पढ़ंदा, पर ईअं न आहे। मुबदे नाज़रीन त ईअं न आहे। अलाह पाक तव्हांखे सजो नसीब नथो करे, उहो ड्यूटी नथो वठे तव्हां खां। अलाह पाक इहो न त असां नमाज़ नथा पढ़ूं, पर अलाह पंहिंजे क़ाबिल नथो सम्झे असांखे। जे असां अलाह पाक विसारे छॾींदा, अलाह असांखे विसारे छॾे थो। त उहो चवंदो त यार मस्जिद में वेंदासीं या नमाज़ पढ़ंदासीं, बसि पंहिंजी मर्ज़ी ते नमाज़ अदा कंदासीं, न त असांजो अलाह पाक जो फ़र्ज़ु कयो आहे, नमाज़ फ़र्ज़ु कई वई आहे। जेकॾहिं इहा असां चवंदा आहियूं त साईं सजदो असां ॾींदासीं ऐं अलाह पाक ते बसि जुमे ते पढ़ंदासीं, ईदुनि ते पढ़ंदासीं पिया, अलाह साईं वॾो बख़्शण वारो, उहो त करीम आहे। बख़्शण ते अचे त पोइ हिकिड़ी ज़रूरी का चवंदा आहियूं नेकी जेकॾहिं थी वेंदी आहे त उहा मासो मड़ई माल त पूॼारा पुर थिए जेका उहो त बिल्कुलु आहे जेका। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पर बुनियादी तौर ते जेको तव्हां चयो न त मतिलबु माण्हू जेका आहे न उनखे जे तव्हांजो 5 दफ़ा उनखे जॾहिं कामयाबी तरफ़ घुराए थो वञे पियो, पर उहो करे कोन थो। सूरह कलम में क़ुर पाक में जेको इरशाद आहे त तव्हां उनखे सजदो जॾहिं उनजे लाइ सजे लाइ घुराए वेंदो, उनखे सजदो करण जी हैसियत न रखंदा। छाकाणि जो उनखे जॾहिं सजदो करण जी हैसियत हूंदी हुई, अच्छा ऐं शर्मिंदा हूंदा, छाकाणि जो उनखे जॾहिं सजदो करण जे लाइ घुराए वेंदो त तॾहिं हू सजदो कोन कंदा जॾहिं हू इस्तिताअत रखंदा हुया जेका। सो इस्तिताअत रखण वक़्तु तव्हां सभु शइ कयो त वधीक बहितर आहे। बिल्कुलु नात ॿुधी था वठूं। नंढड़ो आहे अली दोस्त जतोई जेको मोरे खां तशरीफ़ खणी आयो आहे, उन्हनि जी आवाज़ में नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह। मदीने वञण वारा कुर्ब कजो, सोहणे नबीअ खे मुंहिंजा सलाम ॾिजो। मदीने वञण वारा कुर्ब कजो, सोहणे नबीअ खे मुंहिंजा सलाम ॾिजो। प्यारे नबीअ खे मुंहिंजा सलाम ॾिजो। भाग वारा आयो भले पार था वञो, मुंहिंजो बि हिकु न्यापो खयो त वञो। भाग वारा आयो भले पार था वञो, मुंहिंजो बि हिकु न्यापो खयो त वञो। दुरूदो सलाम बार बार पढ़जो, सोहणे नबीअ खे मुंहिंजा सलाम ॾिजो। प्यारे नबीअ खे मुंहिंजा सलाम ॾिजो। मदीने वञण वारा कुर्ब कजो, सोहणे नबीअ खे मुंहिंजा सलाम ॾिजो। ख़ुदा खे मञो ते याद कजो, अदब सां बीही हर ॻाल्हि कजो। ख़ुदा खे मञो ते याद कजो, अदब सां बीही हर ॻाल्हि कजो। मुंहिंजो त अहवाल बार बार कजो, सोहणे न
नबीअ खे मुंहिंजा सलाम ॾिजो प्यारे नबीअ खे मुंहिंजा सलाम ॾिजो साईं रियाज़ अली जोयो आका याद पियो करे कॾहिं घुराईंदे इंतज़ार पियो करे साईं रियाज़ अली जोयो आका याद पियो करे कॾहिं घुराईंदे इंतज़ार पियो करे मुंहिंजी इहा ॻाल्हि दरबार में कजो सोहणे नबीअ खे मुंहिंजा सलाम ॾिजो मदीने वञण वारा कुर्ब कजो सोहणे नबीअ खे मुंहिंजा सलाम ॾिजो प्यारे नबीअ खे मुंहिंजा सलाम ॾिजो किरण हिकिड़ी हिते नात मूं पढ़ी त उहो मूंखे मिसरो यादि अची वियो त चंड रोज़ मदीने खां थो वञी मुंहिंजा सॼणनि खे त सलाम ॾिजां बीही गुंबदे खज़रा जे साम्हूं मुंहिंजे पिरियनि खे पैगाम ॾिजां इहा सलाम जी ॻाल्हि आहे सर तव्हांजो ख़ैर सां जॾहिं मदीने पाक वञणु थियो उते मदीने शरीफ़ में कीअं वक़्तु गुज़रंदो हो उन हवाले सां कुझु असां सां शेयर कयो पहिरियों त मां नंढड़े खे एप्रिशिएट कंदुसि ॾाढी सुठी अदायगी नंढड़े जी बिल्कुलु माशाल्लाह ॾाढे कॉन्फिडेंस सां ऐं बॉडी लैंग्वेज जेका हुनजी हुई ॾाढो बिल्कुलु जेका साईं हाणे इहा त तव्हां उहा ॻाल्हि था कयो जेका आहे न जेको इंसान जी दिलि जेकॾहिं जेको कुझु घुरणु चाहींदी आहे ऐं उहो जेकॾहिं थी पए त इंसान बि कुन फैकुन वारे हिन में अची वञे ऐं हीउ उहो आहे जेकॾहिं तव्हां मदीने में वञो था इतफ़ाक़ सां 2 दफ़ा मरीज़ सादत हासिल थी आहे जेका माशाल्लाह पर सची ॻाल्हि इहा आहे मतिलबु त थींदो ईअं आहे जीअं तव्हां सोचो था न किरण सची ॻाल्हि थी ऐं उहो थी पवंदो बिल्कुलु इहो ई आहे जेका दुआ घुरो था न उहा थी पवंदी आहे ऐं जेका आहे न तव्हांखे मतिलबु ॾांहुं हुजे न हुजे घुरण जो मतिलबु जेका आहे न जीअं लतीफ़ साईं चयो आहे त जेकी ॾॾनि ॾे ॻुझाई ॻुझ में त दुआ घुरण जो तव्हां वटि ॾांहुं हुजे न हुजे हुते जेका आहे न तव्हांजी क़बूलियत जो सिलसिलो थिए थो मालिक जेको एॾो महिरबानी आहे बिल्कुलु ईअं आहे जंहिं पंहिंजे महबूब खे काइनात जो मुख़्तियार करे छॾियो महबूब जे मथां जेका आहे न पंहिंजो सिज चंड तारा ऐं जेका वनज में ज़ा हवा मां ज़ागल बसर जा मां तगा उहे सूरतूं नाज़िल फरमाइनि उते वञण जो माना जेका आहे न हिकिड़ो जेको माहौल थो ठहे समटाइम्स मसइलनि जेकॾहिं तव्हांखे अहिड़ी का ख़्वाहिश पूरी थी थिए न मसइलनि तव्हां चओ था त मां मतिलबु सपोज़ रोज़े पागे दीवार खे बोसो ॼाणे अहिड़े क़िस्म उन खां पोइ त तव्हांजी कैफ़ियत अहिड़ी थी वञी बचे जो तव्हां न को ज़िंदा हो न को तव्हां मतिलबु जेका आहे न हिन जहान में न को जहान ई टे में हलिया वैसा साहिबु तव्हां हीअ ॻाल्हि माफ़ु कटियूं विच में किरण मां तव्हां ॿुधाईंदो जॾहिं मां आख़िरी सलामी ॾेई करे मां ॿाहिरि निकिरां पियो न रोज़े सलामी ॾेई करे अच्छा मां जॾहिं ॿाहिरि निकिरां पियो मुंहिंजे अखियुनि मां पाणी अचियो मां चयुमि त यार रसूल मुंहिंजी दिलि चवे पई त मां क़रीब खां बीह करे ऐं मां त सलामी पेश कयां मां त इलाही पोइ हली वियो आहियां हाणे कीअं थींदो त जीअं मां दरवाज़े पहुतमि त मूंखे ईअं लॻो त कंहिं मूंखे धिको ॾिनो सची ॻाल्हि आहे मूंखे धिको अची करे बिल्कुलु जेके पहिरियों जेके पाइप आहिनि न मां उते जेके बीह रहियमि त एग्ज़ैक्टली मां उहा ई थो ॻाल्हि कयां तव्हां दिलि मां ख़्वाहिश कढो था दिलि मां अर्ज़ु कढो था जेका न ईअं असां वियासीं न पहिरियों दफ़ो त असां 2 ॼणा दोस्त हुआसीं मां हिकिड़ो सिकंदर साहिबु असांजो दोस्त आहे उहो मां आयासीं जेका अच्छा असां खां कंहिं दरवेश पुछे तव्हां जेका आहे जिते मालिक जेका आहे तहज्जुद जी निमाज़ पढ़ंदा हुआ उते तव्हां निमाज़ नफ़िल पढ़िया साईं असां त कोन पढ़ियासीं त असां ॾिसो कीअं नक्शो आहे त चईसीं उहो फेरोज़ी टाइल्स आहिनि ऐं उते जेका आहे
उन जॻह ते फिरोज़ी टाइल्स लॻल आहिनि। असां हिकु भेरे ॾिठोसीं, असां चयो यार हा असांखे त साईं माण्हुनि धिका ॾेई ॾेई उते फिरोज़ी टाइल जे मथां बीहारियो, ऐं जॾहिं फिरोज़ी टाइल जे मथां बीठासीं त पोइ को माण्हू असांखे कुझु चवण वारो कोन हो, जेसीं असांखे दिलि चयो तेसीं असां जेका न टाइल ते जेका न बिल्कुलु गुफ़्तगू सर जारी सारी रहंदी ऐं इलाही ॻाल्हियूं ॿियूं बि करणियूं आहिनि। जी नाज़रीन नंढड़ी हिकिड़ी ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहो महिमान रमज़ान। मेहमान रमज़ान जे फटाइल किचन में तव्हांखे भलिकार था कयूं पिया। एक्चुअली बहरीन ई मां कुझु ॻाल्हि पिया कयूं, कुझु डिस्कशन पियो थिए असांजे विच में, जंहिंमें असांखे कुझु वधीक खिल अची वई, पर उहा ऑन स्क्रीन असां ॻाल्हि नथा करे सघूं, पर ईअं थींदो रहंदो आहे। इहो ई मज़ो हूंदो आहे ऐं लाइव जो बि इहो ई मज़ो हूंदो आहे। सॼी मतिलबु टीम जॾहिं गॾु कमु कंदी आहे त असांखे डिफरेंट एक्सपीरियंसिस थींदा आहिनि, त काफ़ी मज़ो ईंदो आहे, इंजॉय कंदा आहियूं। सो हलूं था हींअर पंहिंजी जेको आहे ब्रांड पॉइंटर्स जी तरफ़। त टपाल मेज़बान प्रीमियर डस्टी सिंध जी नंबर 1 चांहि आहे। मेज़बान यानी हॉस्पिटैलिटी ऐं मेज़बान इज़ नोन फॉर इट्स रंग, खुशबू एंड ज़ाइका। सिंध जी शान टपाल मेज़बान। तव्हांखे ख़बर आहे त घरनि में चाहे दावतूं हुजनि या घरनि में जीअं चाहे असां पीअंदा आहियूं या असांजे उताकू सजनि या असां वटि कोई बि महिमान अचे थो, दोस्त यार अचे थो, त असां सभिनि खां पहिरियां जेका उन्हनि खे चांहि जेका सर्व कंदा आहियूं उहा टपाल मेज़बान सर्व कंदा आहियूं, छो त टपाल मेज़बान सिंध जी शान आहे ऐं सिंध जी नंबर 1 चांहि आहे। सो हाणे हलूं था असां पंहिंजी रेसिपी जी तरफ़। जी महरीन, आज भाई हमारी सबसे पहले तो अस्सलाम वालेकुम। वालेकुम कैसी हैं आप? हम सलाम ही कर रहे थे एकदम क्यों हो गया सॉरी। बिल्कुल ठीक ठाक। और हाँ वालेकुम अस्सलाम, जीतते रहे, खुश रहे। आमीन। और बताएं असल में छा थियो, जो असांजी सलाम दुआ त थी वई, पर शो जे दौरान असांजी सलाम दुआ न थी सघी न। बिल्कुल उन वक्त थोड़ी पंहिंजी तैयारी में बिजी हुई। मुझे भी याद अचे न तो वो मेरिन कंदी अस्सलाम वालेकुम, आप कैसे हैं? अच्छा आप भी ठीक है। अॼु वरी असां डायरेक्ट अची वियासीं त मूंखां सलाम कर महरीन खां विसरी वियो। बिल्कुल बन रही है जी हमारी रेसिपी। ज़बरदस्ती हम बना रहे हैं बेक पार्लर में अपनी रेसिपी। बेक पार्लर द पास्ता एक्सपर्ट, जिसमें इनकी ह्यूज रेंज है पास्ता में, सॉसेस में, और हम भी इनकी रेसिपीज़ डेली ट्राई कर रहे हैं। अच्छा, आज जो हम बेक पार्लर में रेसिपी बना रहे हैं वो हम बना रहे हैं बारबेक्यू मैकरोनी। वाओ, ठीक है। और ये मैं बड़े अपने स्टाइल से बनाऊंगी और आपको पता चलेगा कि हम मैकरोनी से और क्या क्या चीज़ें डिफरेंट बना सकते हैं। उसके साथ हम बना रहे हैं फ्राइज़ पकौड़ा। वाह जी वाह। फ्राइज़ पकौड़े तो सबको ही पसंद है और मुझे पता है कि फ्राइज़ भी सबको बहुत पसंद है। तो मैं एक ज़बरदस्त सा फ्यूजन लेके बना रही हूँ कि अपने जो हमारे नॉर्मल पकौड़े होते हैं और हमारा फ्राइज़, उसको मिला के कुछ अच्छा सा बनाते हैं, जो हम बनाएंगे शबाज़ कुकिंग ऑयल में, जो कि है ज़बरदस्त ऑयल। अच्छा, सबसे पहले तो मैं अपना मैकरोनी के लिए पानी गर्म करने के लिए रख देती हूँ। ये जब तक गर्म होता है मैं यहाँ पे पकौड़ों के लिए जो मुझे इंग्रेडिएंट्स चाहिए वो बता देती हूँ। यहाँ पे मैंने तकरीबन 3 कप के करीब मैदा लिया है। एक मैदा या बेसन? हाँ सॉरी बेसन बताने ज़हन इते आहे। हाँ ये खबर पई। नहीं, मैं काफी मां इते ही हूंदी आहियां। एक्टिव वेठा आहियो न। न मां ॾिसां पई, मां चयो मैदो पीलो कीअं थी वियो। वो त अच्छो हूंदो आहे। नहीं, ये बेसन मैं एक्चुअली काफी दिनों से मैदे से काम कर रही हूँ। हमारे पास है पकौड़ों के लिए हमने 3 कप लिया है बेसन, 1 गड्डी पूरी मेरे पास पालक की है, और यहाँ पे मेरे पास 2 बड़ी प्याज मैंने ली हैं, कुछ मिर्चें आएंगी
और 2 मैंने आलू लिए हैं जिनको मैंने फ्राइज़ की तरह काट लिया है। ठीक है, ज़्यादा मोटी नहीं हो, बिल्कुल पतली पतली हो तो कि पकौड़े बनने में आसानी हो। अच्छा, उसके साथ हमारे पास जाएगा सोडा, ज़ीरा साबुत, नमक, कुटी लाल मिर्च, ये आप अंदाज़न अपने हिसाब से डालेंगे। और ये अनारदाना है जो कि पकौड़ों की जान होता है, और थोड़ा सा लाल मिर्च पाउडर। तो मैं इसको बनाना शुरू करती हूँ। ज़रूर। अच्छा जी, ये हम थोड़े बड़े बर्तन में ऐड कर देते हैं। अच्छा, अनारदाना तो यूज़ होता ही है, लेकिन वो जो धनिया, जो साबित धनिया होता है वो भी काफ़ी लोग यूज़ करते हैं। वो भी अच्छा लगता भी है। अगर आप थोड़ा सा उसको भून के ना थोड़ा सा कूट लें, बिल्कुल साबुत नहीं हो, मैं प्रेफर करती हूँ कि थोड़ा सा कूट लें तो उसकी खुशबू एक तो बहुत अच्छी आती है। एक तो क्रंची ठहंदा आहिनि, ॿियो हुनजी खुशबू ॾाढी सुठी थींदी आहे। अच्छा, इसमें पकौड़ों में कोशिश कीजिएगा थोड़ी सी मिर्ची आपकी अच्छी हो, क्योंकि एक ज़बरदस्त सा स्पाइस का जो फ्लेवर आ रहा होता है ना, बड़ा मज़े का लगता है। अनारदाना यहाँ मैं पूरा ही डाल रही हूँ, ये तकरीबन 1/4 कप के करीब होता है। सोडा मैं नहीं डालूंगी अभी, इसमें मैं अपनी प्याज शामिल करूँगी। अच्छा, प्याज ज़्यादा हो पकोड़ों के अंदर तो बड़े मज़े के लगते हैं, बड़े सॉफ्ट बनते हैं। आपको पता है, प्याज थोड़ा सा मैं लाल मिर्च भी डाल रही हूँ, और यहाँ पे मैं पालक डाल। ज़बरदस्त। ठीक है, इसको करेंगे मिक्स, और इसका जैसे हम बैटर बनाते हैं वो बना के फिर एंड में मैं इसमें आलू जो मैंने यहाँ काटे हैं ये मैं डालूंगी। सही। ठीक है। अच्छा, पकोड़ा त असां घर में जीअं ठाहींदा आहियूं, इलाही डिफरेंट शयुनि में बि ठाहींदा आहियूं, जीअं चिकन में ठाहे वरिता, जीअं अॼु पालक में मैरीन ठाहे रही आहे, ईअं त असांजे घर में ठहंदा रहंदा आहिनि। आपने बैंगन के खाए हैं पकोड़े? बहुत मजे के होते हैं, बहुत मजे के मैं होते हैं, सोच मजे रही के थी होते हैं। किसी दिन मैं बनाऊं। वो सुभाणे खारायो भला। बिल्कुल, ऐं तव्हां अगर ट्राई ना आहिनि कया त तव्हां ज़रूर ट्राई कजो, ॾाढा सुठा थींदा आहिनि। क्योंकि आपको पता है, अच्छा बैंगन के पकौड़ों के साथ ना एक अच्छी सी ना चटनी भी बनती है। हाँ। सौंफ की और इसकी चटनी बनती है, वो आप उसके ऊपर अगर डालें ना तो वो बड़े अच्छे लगते हैं। बीह जा पकोड़ा तव्हां खाधा आहिनि? बीह जा पकोड़ा बि ठहंदा आहिनि। ये त स्पेशलिटी आहिनि असां सिंधियुनि जे घरनि जूं, त ये त स्पेशलिटीज़ आहिनि। मतिलबु इहे शयूं न हुजनि त ईअं लॻंदो आहे त असांजो दस्तरखान जेका उहा कंप्लीट ई न आहे। कंप्लीट कोन्हे आहे। ख़ासियत आहे, पटाटे जा पकोड़ा न हुजनि त आलू वारा मज़ो ई न पकोड़ा। हूंदो आहे। इहो त अम्मी सां मतिलबु- जहिड़ो हूंदो आहे त पटाटे जा पकोड़ा छो न ठाहिया अथव? सेम ॻाल्हि इहा ई मां कयां पियो, इहा ई ॻाल्हि कयां पियो त अम्मी खे मां जे न ठहंदा आहिनि न, अम्मी आलू वारा पकोड़ा कोन कया जी। या त वरी अम्मी खे चवंदा हुआ, घरवारी खे न चवंदा हुआ। न अम्मी सां ई फरमाइशूं थींदियूं असल आहिनि में मैसर साहब असांजो जेको अफ़्तारी थींदी आहे न, असांजो मतिलबु पोर्शन ठहियल 1 2 3 अच्छा, 3 सही। पोर्शन जी, पोइ सभु अफ़्तारी गॾु कंदा अच्छा, आहियूं, अफ़्तारी अम्मी अबू सां गॾु सही, सभु सही। असां कंदा आहियूं अफ़्तारी। पोइ उन में माशाल्लाह। जेके आलू वारा पकौड़ा आहिनि उहा मुंहिंजी अम्मी ठाहींदी आहे। अच्छा अच्छा। हा, हूअ घरवारी बि ठाहींदी आहे। सही सही ॻाल्हि सही। न आहे। ऐं तव्हां ॿुधायो भला छा खाइणु पसंदि आहे, अफ़्तारी में छा पसंदि कंदा आहियो? अफ़्तारी में मां डायरेक्ट सही मानी ते हलो थो वञा पियो जेका आहे न, तमामु छाकाणि बेहतरीन। हा छाकाणि जो ॾिसो तव्हांजे जॾहिं मैदो ख़ाली आहे न, तव्हांखे बुख आहे त चटपटी शयुनि खाइण खां बहितर आहे त डायरेक्ट मानी ते हलियो वञे। इहो ज़बरदस्त। मां त खार के खाई ऐं मानी ते हलियो थो वञा पियो। अच्छा। जी से बिल्कुलु जेका आहे। भला कॾहिं तव्हां पाण कॾहिं का शइ ठाही हुजे ऐं को इतफ़ाक़ थियो हुजे? कॾहिं उमिरि थी ॾाढो को थियो आहे तजुर्बो। जी जी जो असां मैक्रोनी ऐड करण वारा आहियूं, बेक पॉलर द ट्रू पास्ता एक्सपर्ट। अॼु जेका मैक्रोनी असां ठाहे रहिया आहियूं, कौन सी मैक्रोनी बना रही हैं आज आप? हम एल्बो मैक्रोनी नहीं, फ्लेवर हम बारबेक्यू बारबेक्यू मैक्रोनी ठाहे रहिया आहियूं बेक पॉलर जा। त हिन में असां हाणे पाणी बॉयल थी चुको आहे, इन में असां ऐड कंदासीं मैक्रोनी। अच्छा, आई एम वेरी बैड इन ओपनिंग द एहतशाम खोलेंगे, जैसे You know? के काम करें थोड़ा सा। बराबरि किराए जो न। अॼु मूंखे बि शामिल थियणो पियो किचन में। माशाल्लाह से माशाल्लाह बिल्कुलु सही है। अच्छा, ही शयूं जेके न मूंखे ॾाढी भाई ॾुखियूं देखिए, खुलंदियूं आहिनि। भाइयों को ही बुलाते हैं ना, गैलन लगा बिल्कुल दो, बिल्कुल सही कह रही है। एक दो। किराए जो न, बिस्मिल्लाह। बस ख़ैर आहे, थैंक यू। असां हिन इहो में बि बेक सरल पॉलर कनेक्ट जो एल्बो कमु आहे। मैक्रोनी हाँ, माशाल्लाह। बॉयल करे रहिया आहियूं। इहो मूं नेकी कमाई आहे असल में।
जेको ओपन कयो आहे इहा बि हिकिड़ी नेकी आहे नेकी रमज़ान जे आहे, महीने में हर अब कम नेकी बिल्कुल आहे। हाँ ना सही, भाइयों की जरूरत भी तब पड़ती है जब कुछ अच्छा, काम नहीं ज्यादा होता है। नेकी भी कमा सकते हैं। सुबह सहरी में आप पराठे डालिएगा फिर। हाँ सुबह सॉरी हाँ, मैं समझा नहीं। सहरी में मैं कह रही हूँ इससे ज्यादा नेकी भी कमा सकते हैं। सुबह सहरी में उठ के फिर आप पराठे डालिएगा। अभी तो मिल रहे हैं ना बन बना के, जब घर जाएंगे फिर देखेंगे इंशाल्लाह। भाई घर में तो बनाते ही है ना सहरी। सहरी घर में जब मैंने बनाई थी, जब कोरोना का टाइम था, उसी टाइम मैंने बताया था कि आपको मैंने वाइट राइस भी बनाए थे और पकोड़ा आलू वारा, पर मुझे फुल्की जी न फुल्की करे पवंदा आहिनि उहो न बीठा, मां परेशान थी वियसि। पोइ तव्हां हुन में इहो सोडा न विधी हूंदी? मां पंहिंजे हाणे मां चयुमि घरवारी खे पंहिंजी वाइफ खे चयुमि तव्हां ॿाहिरि न अचो, सरप्राइज़ पियो ॾियां तव्हांखे। अच्छा मां हुते ईअं बिल्कुलु ईअं थी विया, सुसी आहे। मां चयुमि हाणे छा कयां हिनखे। सोडा विझबी आहे न पकोड़नि में, उन में सॉफ्ट बि थींदा आहिनि ऐं थोरा फूलजंदा बि फूलजंदा आहिनि। ऐं जॾहिं असां बैटर ठाहींदा आहियूं, या महरीन खे बि ख़बर हूंदी त जीअं हाणे महरीन जेको आहे पानी बेसण हो जाता है। हा बैटर ठाहे रही आहे त कोशिशि इहा ई कजे 15-20 मिंट या 25 मिंट उनखे रेस्ट ॾिजे, ऐं उन खां पोइ उनखे जॾहिं पकोड़नि खे ठाहिबो आहे त पकोड़ा अञा वधीक सुठा नरम ऐं स्पाइसी ठहंदा आहिनि। छो त जीअं असां ठाहे करे हिकदमि असां फ्राई कंदा आहियूं न त उन्हनि में एतिरो मज़ो न ईंदो आहे। अच्छा, यहाँ मैंने देखे ये पूरा मिक्स कर लिया है। अब मैं इसमें ना आलू डालूंगी। ज़बरदस्त। सही है। और इसके साथ अच्छा देखिए, पकौड़े अगर आपने बनाने हैं ना तो आप बना के, जैसे कुछ लोग काम कर रहे होते हैं तो वो दोपहर में बना के रख देते हैं और फिर जब वो निकालते हैं तो उसमें पानी होता है। देखिए अगर आप डाल रहे हैं तो ये जो आपका सोडा है और नमक है, इसको बिल्कुल बनाने से कुछ देर पहले आप डालें। नमक तो बिल्कुल नहीं डालें क्योंकि उसी की वजह से पानी छूट जाता है, चाहे वो सैलेड हो चाहे वो कोई भी चीज़ हो। तो आपने बगैर नमक के इसको ना डाल के रखना है। और अगर जैसे हम यहाँ पे फ़ौरन बना रहे हैं तो हम यहाँ पे ऐड कर सकते हैं। तो मैं इसके साथ थोड़ा सा नमक, ये सोडा है अच्छा और अच्छा, ये नमक अभी हमारा नहीं डालेंगे आप? नमक है, मैं अभी डाल दे रही हूँ अच्छा, क्योंकि हम सही। रखेंगे तो नहीं ना, बस थोड़ी देर में ही बनाएंगे। नमक अच्छा डालें। ये पकोड़ा ठीक रहे ना, पालक वारा पकोड़ा। पालक ऐं पटाटे जा राइस पकोड़ा, अच्छा राइस वारा आलू भी पकोड़ा हूंदा ऐं पालक बि हूंदी। मैक्रोनी, हा पटाटो बि अथसि पालक बि अथसि। पटाटो असां जीअं फ्रेंच फ्राइज़ खाईंदा आहियूं उन जी, जी, स्टाइल में कटिंग थियल आहे अच्छा पटाटे जी। ॿिया तव्हां ॿुधायो वाङण जा, हा त उहे सुभाणे तव्हां प्लीज़ इहा उहे सुभाणे इंशाल्लाह कोशिशि कंदासीं। मेरिन कल इंशाल्लाह बैंगन के पकोड़े वो भी होनी चाहिए रेसिपी सही में, ठीक है ना? ठीक है, तो इंशाल्लाह वो भी खा के देखते हैं कैसे होते हैं। सही है। और अगर सही नहीं हुए फिर नहीं अच्छे ही बनते हैं आपके हाथ, अच्छे ही बनते हैं। सही नहीं है फिर भी आपको माफ है। कोई मसला नहीं है, लेकिन होए तो सर आप ये कह रहे अप्रिशिएट किया थे, जाएगा। कल मुझसे ये कह रहे थे कहीं कहीं आप 19-20 हो जाती है, तो मैंने कहा ठीक है कल मैं बैंगन के पकौड़े में 19-20 करते सही हैं। अच्छा सर, तव्हां खे आहे कुकिंग जो इंट्रेस्ट? न मूंखा हींअर अच्छा पुछो ना, अच्छा सुठी पुछी ॻाल्हि आहे कि- छॾियो, हाँ, त जेका आहे मां लेट थी वियमि पोइ। अच्छा वरी थी वापसि पुछां न इहो तव्हां खां। सवाल एतिरा मूंखां रिपीट थिया आहिनि जो मूंखे हाणे कुकिंग सिखणी पवंदी। न पर वाकई तव्हांखे सफ़ा इंट्रेस्ट कोन्हे, बस तजुर्बो कोन थियो आहे। खाईंदा आहियो। ॾींदो आहियां, खाईंदा आहियो। बस खाइण जे शौक़ीन आहियो न जी, मतलब। बिल्कुल। वाह, अच्छा वाह। जी, चले यहाँ तो हमारे हम पकौड़ों के लिए ऑयल गरम करेंगे। ऑयल हम लेंगे शबाज़ कुकिंग ऑयल और हम आते हैं मैक्रोनी की तरफ। बिल्कुलु ऑयल गरम भी थी रहियो आहे ऐं थोड़ी जी। लेकिन ख़ामोशी छाइजी दिलि चए पई त अगरि टाइम हुजे त नात ॿुधी वठूं था, बिल्कुल अगरि टाइम हुजे त। जी जी। अच्छा मैं ना कुछ मैक्रोनी का स्टार्ट करूँ बताना, ठीक है, अगर ठीक आप है। माइंड नहीं करें तो मैं इसको नहीं, ज़रा नहीं, पहले ठीक है। थोड़ा कर दूँ फिर आप। मैक्रोनी के लिए ना मैंने यहाँ पे ये हमारा पूरा बारबेक्यू मसाला, जैसे जिसमें कि टिक्का मसाला होता है, सीखा हुआ मसाला होता है, आपका जो भी पसंदीदा वो है वो आप ले लें। यहाँ पे मैंने ये मसाला लिया है सीख कबाब का, तो मैंने जितना मुझे रिक्वायर्ड है मैं उसके हिसाब से इसका बैटर बनाऊंगी। तो इसमें सिंपल आपने कुछ नहीं करना है, हम यहाँ पे डाल रहे हैं शबाज़ कुकिंग ऑयल।
तकरीबन 1/4 कप के करीब डालूंगी। इसमें मैं अपना मसाला ऐड करूंगी। हमारी मैक्रोनी ज़्यादा है तो मैं उसके हिसाब से थोड़ा स्पाइसी बना रही हूँ। नमक की इसमें ज़रूरत नहीं होती क्योंकि रेडीमेड होता है मसाला, तो उसके लिए हमें ज़रूरत नहीं है। अगर हम क्योंकि हम अपनी मैक्रोनी में भी डालेंगे। इसको आपने बिल्कुल जलाना नहीं है, बिल्कुल उसी वक्त ये हल्का सा जब भुनेगा तो इसकी खुशबू आएगी और आपने इसका चूल्हा बंद कर देना है। फिर हमारे हम मैक्रोनी होगी, हम इसमें इसको निकाल लेंगे, मिक्स कर देंगे। खुशबू आ रही है ना? आ रही है, हाँ। बस ठीक है एहतशाम, थैंक यू। ठीक है, ओके, थैंक यू। अच्छा, असांखे जॉइन कयो आहे सना खान मुस्तफ़ा आहे जनाब शोएब अली खोखर, सो उन्हनि जी तरफ़ हलूं था, उन खां नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधूं था। जी बिस्मिल्लाह। मदीने दे बणायो मुंहिंजो भी मुक़दर, मदीने दे बणायो मुंहिंजो भी मुक़दर, सुहिणा आका प्यारा आका, सुहिणा आका प्यारा आका, मदीने दे बणायो मुंहिंजो भी मुक़दर, सुहिणा आका प्यारा आका, सुहिणा आका प्यारा आका। रोई निहारे रोज़ सॼा थो, रोई निहारे रोज़ सॼा थो, रोई निहारे इल्तिजा कयां थो, रोई निहारे इल्तिजा कयां थो, सॾायो मूंखे जल्दी नाहे कोई भी समर, सॾायो मूंखे जल्दी नाहे कोई भी समर, सुहिणा आका प्यारा आका, सुहिणा आका प्यारा आका। तुझे मुल्क जी चमक आ निराली, तुझे मुल्क जी चमक आ निराली, आका मदीने जी रौनक आ निराली, आका मदीने जी रौनक आ निराली, तो वट साईं आहे जन्नत जो मंज़र, तो वट सुहिणा आहे जन्नत जो मंज़र, सुहिणा आका प्यारा आका, सुहिणा आका प्यारा आका। पंहिंजे दर जो दीदार करायो, पंहिंजे दर जो दीदार करायो, खलील सिकायल के पार पसायो, खलील सिकायल के पार पसायो, शोएब जी थी पवंदी जिंदगी बग़ैतर, शोएब जी थी पवंदी जिंदगी बग़ैतर, सुहिणा आका प्यारा आका, सुहिणा आका प्यारा आका, मदीने दे बणायो मुंहिंजो भी मुक़दर, सुहिणा आका प्यारा आका। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुनवर साहब, हिकिड़ी ॻाल्हि यादि अचे पई त माशाल्लाह नातूं त माशाल्लाह तव्हां पढ़ंदा रहंदा आहियो, ॾाढो इश्क में पढ़ंदा आहियो, कॾहिं भला शाइरी लिखणु कॾहिं स्टार्ट कई, कॾहिं लिखियो आहे? न साईं, शाइरी कई आहे, काफ़ी शाइरी कई आहे, पर उनखे सम्झो त समोयो कोन्हे को, उनखे कंपाइल कोन कयो आहे जेके असां।
अच्छा हा अलाए छो इहो मतिलबु मूंखे लॻंदो आहे त मूं वारी शाइरी जो अञा उहो तख़यल न आहे जेको हुजणु खपंदो आहे। हुजणु घुरिजे। हा लिहाज़ा पोइ जेका आहिनि मतिलबु उनखे मां फ़िलहालु कंपाइल कोन थो कयां। कॾहिं को अहिड़े क़िस्म जी का तकलीफ़ थी वई त ज़रूरु कंपाइल कंदोमांसि इंशाअल्लाह जेका। बिल्कुलु बिल्कुलु। रमज़ान शरीफ़ जो महीनो तव्हांजो कीअं रूटीन गुज़रण पई? रमज़ान जो महीनो गुज़िश्ता 25-26 सालनि खां त अल्हम्दुलिल्लाह जेका न 30 रोज़ा हलनि था पिया ऐं जेका न तरावीह जो सो बि हिन हफ़्ते हलंदो आहे जेका अल्हम्दुलिल्लाह। अदरवाइज़ मतिलबु अॻु में जेका न 2000 खां अॻु में जेका 1999 2000 खां अॻु में कुझु रोज़ा जेका आहिनि मतिलबु 30 पूरा कोन कंदोसि, पोइ 28 27 25 20 इन टाइप ते जेके असां पोइ हाणे हुन ॻाल्हि ते पछतावा त जेका छो थींदा हुया लिहाज़ा जेका बसि उहो बख़्शण वारो वेठो आहे, उहो बख़्शण वारो बिल्कुलु जेका नंढपिण जो रोज़ो पहिरियों तव्हांजो रखियो, इहो त सभिनी खां सवालु हूंदो आहे त तव्हांखे यादगार को रोज़ो जेको पहिरियों हुजे उहो कीअं गुज़रियो तव्हांजो? जॾहिं नंढपण खां असांजो थोरो रोज़नि जो असांजे ॻोठ में माहौल घणो हुयो जेके असां। अच्छा अच्छा। हा त लिहाज़ा तव्हांखे ख़बर आहे जेका न थोरा पढ़िया लिखिया माण्हू बि आहिनि, थोरा मज़हब ॾे मां वियो आहियां जी जी बिल्कुलु बिल्कुलु मां वियो आहियां। त हू अक्सरियत जेका आहे उहा मतिलबु जेका न पंहिंजो यानी मुहबान रसूल जी बिल्कुलु ऐं असांजो वरी पंहिंजो असां बि उन में हुन सां गॾु शामिल हूंदा आहियूं सॼे ॻोठ सां। ऐं पंहिंजो हुनजो असांजो पंहिंजो तसवुर जो सिलसिलो बि पंहिंजे जाइ ते आहे। सही। पर इहो सॼो ॻोठ जो माना मज़हबी रुझान आहे त रोज़ा वग़ैरह रखण जो त पोइ मूंखे यादि ई न आहे त पहिरियों रोज़ो कॾहिं रखियो जेको। अच्छा यादि ई कोन्हे। वरी अॻे सची ॻाल्हि आहे एॾो एहतमाम बि कोन थींदो हो साईं, जॾहिं माना जेका असांजी एज जी ॻाल्हि थी कजे न, इहा हूंदी 80s में अर्ली 80s में, उन वक़्तु उन क़िस्म जो एहतमाम कोन थींदो। हाणे ॿारनि जो जेकॾहिं थिए थो माशाअल्लाह सुठी ॻाल्हि आहे, इनकरेज कयो थो वञे नंढनि ॿारनि खे रोज़ा कशाई आहे जेका सही ॻाल्हि आहे। अॻे ईअं कोन थींदो हो जेका अॻे तव्हांजे मथां इहा ड्यूटी पवणो हूंदा हुआ, तव्हां थोरा वॾा थियो था ऐं पोइ जेके तव्हांखे रोज़ा रखणु शुरू कंदा हुआ जेके असां। अच्छा पर कॾहिं कॾहिं रोज़े जेका तकलीफ़ समटाइम्स थींदो आहे तव्हांखे जेका न, छो जो अॻे ख़बर अथव असांजे एज जे हिसाब सां मतिलबु हीअ ॿी सीज़न थी अचे। हिकिड़ो दफ़ो यानी औज जो सावण हुयो जॾहिं असां नंढा हुआसीं, ऐं ॿियो सावण वरी हीअं गुज़री वियो जॾहिं असां अधु उमिरि में अची वियासीं जेके सही। त इहे जेके सावण जा रोज़ा ऐं उत्तर सिंध में जेके सावण जा रोज़ा थियनि था न, उहे ॾाढा गरम हा थोरा यानी उन में मुशक़त तव्हांखे करणी पए। ईअं न आहे त तव्हांखे कराची जे रोज़नि ऐं जेका उत्तर सिंध जे सावण जे रोज़नि में वॾो फ़र्क़ु आहे। हा सो उन में तॾहिं ॻोठनि में लाइटूं बि घटि हूंदियूं जेका, त पोइ असां वटि ख़ैर 1978 में खां लाइट अची वई आहे, पर उनजे बावजूद बि तव्हां ॿाहिरि अचो नथा त पोइ जेके गर्मी जी शिदत वठंदी जॾहिं त रोज़े जो ज़रूरु अहसासु थींदो हो जेका। बिल्कुलु बिल्कुलु। ॻाल्हि ॿोल तमामु बहितरीनु हले पई। किचन तरफ़ हलूं पिया, रेसिपी लाइ किथे पहुती असांजी, अलाए छा थी रहियो आहे? किचन में खंकरूं ॿुधूं था। किचन में इलाही शयूं आहिनि ऐं असां सां गॾु किचन में फ्रूटफुल जूसिस बि आहिनि। फ्रूटफुल जूसिस 25 मुल्कनि में बरामद कया वञनि था। फ्रूटफुल कैन जेकी ट्रांसपेरेंट कैन आहिनि, पहिरियों भेरो पाकिस्तान में मुतारफ़ कराया विया आहिनि, पूरे मुल्क जे सुपर स्टोर्स ते दस्तयाब आहिनि। सो इन जा ज़बरदस्त फ्लेवर्स आहिनि ॿ, तव्हां ॾिसी सघो था त फ्रूटफुल में मैंगो बि आहे, पोमेग्रेनेट यानी ॾाढ़ूं बि आहे, त ट्रांसपेरेंट आहे, ॾाढी ख़ूबसूरत कैन आहे, त तव्हां इन खे इंजॉय करे सघो था इफ़्तारी में पंहिंजी फैमिली सां गॾु। उन खां अलावा सां गॾु वाइटल चांहि वारा बि आहिनि। वाइटल चांहि पाकिस्तान समेत पूरी दुनिया में मशहूरु ऐं मारूफ़ ब्रांड आहे ऐं करोड़नि माण्हुनि जी पसंदि पिणु आहे। पाकिस्तान में हिकु ॾींहं में वाइटल चांहि जा 5 करोड़ खां वधीक कोप पीता वेंदा आहिनि, जेकी वाइटल चांहि जे ज़ाइक़े ऐं मयार जो वात वकील सबूत आहिनि। वाइटल चांहि जी कामयाबी जो वॾो सबबु आला मयार ऐं भरपूर ज़ाइक़ो आहे। सो वाइटल पियो ऐं पंहिंजी ज़िंदगी खे भरपूर तरीक़े सां इंजॉय कयो। उन खां अलावा तव्हांखे ख़बर आहे त असांजी हेक्टिक लाइफ आहे ऐं पंहिंजी हेक्टिक लाइफ में असां जेको आहे खीर न पीअंदा आहियूं ऐं जंहिंजे करे असांखे इलाही हेल्थ इशूज़ थींदा आहिनि। जॾहिं बि असां डॉक्टर ॾे वेंदा आहियूं, डॉक्टर सभिनि खां पहिरियों असांखां सवाल इहो कंदो आहे त खीर पीअंदा आहियो, ॿारनि खे खीर पीआरींदा आहियो, जंहिंमें कैल्शियम हूंदो आहे। असां हिन टाइम कैल्शियम खां जेको आहे बिल्कुलु परे थी चुका आहियूं। असांजे जिस्म जे अंदरि जेको आहे कैल्शियम जी तमामु घणी कमी आहे। सो पाकोला मिल्क जेको आहे टेट्रा पैक बि आहे ऐं फ्लेवर्ड मिल्क बि आहे ऐं इन खे बॉइल करे ऐं जेको आहे थधे करण जी झंझट बि कोन्हे का। हिन खे तव्हां डायरेक्ट जेको आहे मार्केट मां वठी अचो, फ्रिज में रखो ऐं उनखे चिल्ड करे तव्हां इंजॉय करे सघो था। उन खां अलावा जीअं त तव्हांखे ख़बर आहे त तलो बनास्पति एंड कुकिंग ऑयल, अमा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ।
तलों पे है पिछले 70 सालों से माओं का भरोसा, जो बनाए हर खाना जायकेदार और सेहतमंद। इस रमज़ान बनाएं तलों में मज़े मज़े के सेहतमंद खाने, ताकि आपके घर वाले और बच्चे भी बोलें अम्मा तलों में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। इसमें मौजूद है विटामिन डी और ए, जो दे आपके खानों को बेहतरीन ग़िज़ायत। तलो लाया प्रो ग्रोथ फार्मूला, जिसमें बने खाने आपके बच्चों को बनाए स्ट्रॉन्ग, हायर एंड फास्टर। तो फिर इस रमज़ान पकाएं तलों में, ताकि रहें आपके घर वाले सेहतमंद। जी महरीन। बिल्कुल। और आप जैसे दूध की बात कर रही थी, तो एक बात मैं इधर ऐड करना चाहूँगी कि दूध जब भी आप पिएं, कोशिश करें उसको सुबह के टाइम पिएं, क्योंकि उसमें काफ़ी ज़्यादा जो है वो कैलोरीज होती हैं, फैट भी होता है। तो आप जब भी उसको पिए, सुबह के टाइम पिए, ताकि आपकी जो कैलोरीज हैं वो बर्न हो जाएं। जब हम रात में दूध पी के सोते हैं तो उससे क्या होता है कि वो फैट की तरफ हम चले जाते हैं, क्योंकि हम कोई वर्कआउट नहीं कर रहे होते हैं। तो कोशिश करें सुबह में कंज्यूम करें, गर्म दूध पिएं, बहुत अच्छा रहता है। अच्छा, यहाँ पे हमारी जो बेक पार्लर की मैक्रोनी, हमने एल्बो मैक्रोनी बॉयल हो गई है। यहाँ पे मैंने अपना मसाला भून लिया है। अब मैं इसमें थोड़ी सी मैंने यहाँ पे हरी मिर्चें ली हैं और मैंने यहाँ पे टमाटर लिए हैं, वो मैं इस मसाले में हल्का सा इनको स्टर कर लूँगी। अच्छा, टमाटर और मिर्चें हैं, ये मिर्चें हैं, ठीक है। और हम इसको हल्का सा भूनेंगे, जैसे इसका थोड़ा सा कच्चापन दूर हो जाए। दूर हो जाए। अच्छा, बाज़ लोगों को मैक्रोनी बिल्कुल भी ना चिकन के साथ ना किसी के साथ पसंद नहीं होती, वो सिर्फ बॉईल करके ऐसे ही खाते हैं सॉसेस के साथ भी। तो ये हम इस तरह, जिनको पसंद नहीं है वो इस तरह मसाले डिफरेंट डाल के आराम से इसको इंजॉय कर सकते हैं। जी मेरे अगर तव्हां रेसिपी तैयार कयो पिया, असां नाथ ॿुधी वठूं। हाँ, नहीं, 2 मिनट रुक जाए। अच्छा, माना सम्झी वई ॻाल्हि, मां तॾहिं सिंधी में चयमि, मां त न सम्झे, पर सिंधी समझे थी बाबा, ये सॼी सिंधी समझे थी माशाल्लाह। मैंने बोला है कोई ऐसी वैसी बात नहीं है, सब समझ आते हैं मुझे। अच्छा ठीक है, खैर ये तो हमारा मजाक है। यहाँ पे माशाल्लाह सब बड़ी रिस्पेक्ट करते हैं। अब देखें इसका कलर कितना ज़बरदस्त और ये कितनी अच्छी लग रही है। और ये आप बिल्कुल जिस वक्त गरम गरम हो आप इसको एंजॉय करें, सर्व करें उसी वक्त। और स्पेशली बच्चे जो हैं वो बड़े नखरे करते हैं, तो एक अगर आप 2 डिशें अपनी पसंद की रख रही हैं, एक डिश आप एक्स्ट्रा उनकी पसंद की रख दें तो बड़ा अच्छा रहता है, बच्चों का मूड अच्छा हो जाता है। अच्छा महरीन, मुझे एक बात बताएं, हमने जैसे इसमें टोमेटो ऐड किया और ग्रीन चिलीज ऐड की हैं, इसके अलावा हम इसके अंदर और कौन सी वेजीज जो है ऐड कर सकते हैं? बहुत सारी, मैंने अभी जितनी भी मैक्रोनीज बनाई है उसमें ऑलमोस्ट मैंने सारी सब्जियां यूज़ की हैं, जैसे गाजर यूज़ किए, शिमला मिर्च यूज़ किए, बंद गोभी यूज़ किए। तो जो भी आपका दिल करे आप इसमें यूज़ कर सकते हैं। इवन मैं तो सोची थी आज इसमें आलू बॉईल करके डालती हूँ, वो भी बड़े मज़े के लगते हैं, अच्छे लगते हैं। हाँ, लेकिन मैंने कहा नहीं, ये इसका थोड़ा लुक मुझे इस तरह चाहिए, क्योंकि आलूओं का कलर और इनका कलर जो है ना वो सेम हो जाता है, तो वो आपको नज़र नहीं आएंगे। आलू मतलब कलरफुल ग्रीन, रेड एंड येलो, ये देखिए अरस्टो कलर के होता है। बस ये डन है हमारी, इसको हम कवर कर देंगे। आ जाते हैं भाई पकौड़ों की तरफ, ताकि फिर हम अच्छी सी नात सुने। आपको पता है जब भी आप नात यहाँ पे सुना रहे होते हैं, जी। मैं बड़ा उसको एंजॉय करती हूँ और पूरा सुन रही होती हूँ, क्योंकि इतनी अच्छी फीलिंग आ रही होती है। एक तो आप बिल्कुल क्लोज, एक टीवी पे सुनने अलग बात होती है और एक लाइव जो सुनना होता है वो बड़ी अच्छी। मैं घर जाके भी तारीफ करती हूँ कि हमारे यहाँ इतने अच्छे नातख़्वां आते हैं। ये आपकी मोहब्बत है। बस ये मैंने इसमें सोडा और नमक उसी वक्त मिक्स कर दिया था। तेल मेरा थोड़ा गर्म हो गया है, मैं जल्दी जल्दी इसको डालूंगी। बिस्मिल्लाह से इसको मैं वॉश कर लेती हूँ इसी से हम फिर। और ये ना आप जैसे हाथों से जो डालते हैं ना, उसमें आप इसका साइज़ अपने हिसाब से, कुछ पकौड़े जो होते हैं हमेशा जिग जैग अच्छे लग रहे होते हैं, स्पाइसी, क्रंची, हाँ अच्छे लगते हैं। पकौड़ा माशाल्लाह सजा मेहमान रमज़ान अफ्तार ट्रांसमिशन में
ये जो कच्चे किचन हैं में ॾिसी इनको रहिया नीचे आहियो। जो थोड़े हल्के हल्के हो गए ना वरना वो चिपक जाएंगे। देखिए जी क्या कलर आया है, ज़बरदस्त बेहतरीन। अब आप बाजार के पकौड़े भूल जाएंगे। और ये पकौड़े हम फ्राई कर रहे हैं शबाज कुकिंग ऑयल में। बिल्कुल पकोड़ा असांजा फ्राई थी उन खां पोइ डिश आउट बि हिते थींदा वेंदा। ऐं नात की तरफ़ हलूं था। मोहम्मद जुनेद चिश्ती जी नहीं, आवाज़ आप में होने असां दें पहले। नाते रसूल मकबूल सलास ॿुधंदासीं। तो जुनेद क्या सुना रहे पहले ये बताएं आप। सलाम के दरबार में कुछ मांगो और ना मिले तो ऐसा हो ही नहीं सकता। आए हाय। आपने भी यही बात करी कि हुजूर हाल ही में आपकी दुआओं से अल्हम्दुलिल्लाह 2 महीने पहले मैं भी सरकार की बारगाह से होकर आया और ये मेरे लिए बड़ी सआदत की बात है कि जो बातें आप लोग बता रहे हैं अल्हम्दुलिल्लाह यही तमाम मौजज़ात में कहूँगा कि मेरे साथ भी अल्हम्दुलिल्लाह हुआ। सरकार अलैहिस्सलाम की बारगाह में क्योंकि वो एक बहुत मुख्तसरन बताऊंगा कि वहाँ की आपको पता है मकामी डिश है वो बॉयल हुए हुए राइस और उसके ऊपर जो है वो लेग पीस। हाँ बिल्कुल बिल्कुल। मेरा दिल था कि वो मैं खाऊं और मेरे पास पैसे भी नहीं थे। घर वाले जो है वो सारे के सारे होटल में थे। अब सरकार की बारगाह में मैं बैठा हुआ, मैंने कहा हुजूर ऐसा ऐसा दिल चाह रहा है अल्लाह करे कि कोई वसीला बन जाए। मैं सिर्फ उठ के मैं जाने लगा हूँ तो पीछे से किसी बंदे ने हाथ दिया, कहता है यार ये सामान मैंने लिया था ज़्यादा तो शायद आपके लिए खरीदा था, ये आप ले लें। वाह 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 जी वाह वाह। क्या है अल्लाह बेहतर जाना। अच्छा मुझे डर भी लगा कि पता नहीं कुछ ऐसी चीज़ ना हो, लेकिन खैर मैंने ले लिया। लेके मैं फिर वहीं सहना हरम रसूल में बैठ गया। वहाँ बैठा, खोला तो अंदर से वही उबले हुए चावल, उसके ऊपर जो वो लेग पीस रखा। तो मदीने की शान में नात वो ही हो जाए कि ए ख़त्म रसूल मौला कुल सामू जो बिठा आयूं सरकार रवा जायूं। कबल उससे दुरूद पाक बहादुर सरवर कौनैन। ये आपकी केटीएन पे भी ये नात चलती रहती है। पिछले साल ये नशर हुई थी और अल्हम्दुलिल्लाह अभी भी ये चल ही रही है। ये मोहब्बतें हैं केटीएन की अच्छाम भाई कि इतनी मोहब्बतें मिलती हैं अल्हम्दुलिल्लाह कि यहाँ से कहीं और जाने का दिल ही नहीं चाहता। अल्लाह सलामती दे। दुरूद पाक पढ़िए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। ऐ ख़त्म रसूल मौला कुल, ऐ ख़त्म रसूल मौला कुल सामू जो बिठा आयूं जो कुछ भी आयूं जेड़ा भी आयूं सरकार आवाज़ हूँ सरकार आवाज़ हूँ। ऐ ख़त्म रसूल मौला कुल हिन दर दज मारद जा दरबान तभी आए हो साहिब तसखावत जा सुल्तान तभी आए हो इकराम तभी आए हो एहसान तभी आए हो। ही अखड़ियूं झुकियल गोढ़न सभयल सामू जो बिठा आयूं जो कुछ भी आयूं जेड़ा भी आयूं सरकार उम्मीद शफात जी आसन के वडी आहे
छड़ोना है हिन दर खसवा का दरवाज़ो बियो ना है ताहा मुज़म्मिल हादी कामिल ताहा मुज़म्मिल हादी कामिल सामू जो बिठा आयूं जो कुछ भी आयूं जेड़ा भी आयूं सरकार आवाज़ हूँ सरकार आवाज़ हूँ सरकार आवाज़ हूँ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सरकार अवां जायूं सरकार अवां जायूं। इते टाइम थियो आहे नंढड़ी ब्रेक जो ब्रेक खां पोइ तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियासीं। केॾांहुं न वञो ॾिसंदा रहो अफ्ता ट्रांसमिशन महिमान रमज़ान। मेहमान रमज़ान पोटाइल किचन में आपको वेलकम बैक। हमारी रेसिपी यहाँ पे तैयार है, जहाँ पे हमने बारबेक्यू मैकरोनी बनाई है और फ्रेंच फ्राइज़ पकौड़े बनाए हैं। अब हम जी बनाने जा रहे हैं अपना मशरूब, जो कि सबसे ज़रूरी होता है खाने में। हम यहाँ पे बनाएंगे रूह अफ़ज़ा। रूह अफ़ज़ा बहुत ही कदीम और मशहूर ड्रिंक है, जो कि सबकी जान होती है टेबल पे। और आज हम रूह अफ़ज़ा जो है वो दूध में बना रहे हैं। इसमें हम अच्छे से डालेंगे। और ये जो ड्रिंक होती है ये सबसे ज़्यादा पसंद होती है बच्चों को, क्योंकि बच्चे जो हैं वो अक्सर दूध नहीं पीते हैं। और अगर आप ये ऐड कर देंगे तो इसमें एक फ्लेवर भी आ जाता है। दूध है तो मैं थोड़ी सी चीनी भी ऐड करूँगी और इसको अच्छे से हम मिलाएंगे। हमने यहाँ पे टाइम थोड़ा कम है तो हमने इसमें बर्फ़ अपनी ऐड कर दी थी ताकि ठंडा हो जाए दूध और जब पिएं तो बहुत ही मज़ा आए। इसको आप अच्छे से मिक्स कर लें। ये जी आपका रूह अफ़ज़ा ड्रिंक ज़बरदस्त सा तैयार है। आते हैं जी एक और ड्रिंक की तरफ। ड्रिंक्स में जितनी वैरायटी हो वो कम है, क्योंकि हमारे रमज़ान में जब हमारा दस्तरखान सजता है वो अल्लाह की बेशुमार नेमतों से सजता है। और हम जी एक और बना रहे हैं ज़बरदस्त सा फ्लेवर टैंग का, जो कि पाइनएप्पल फ्लेवर है। और ये ऑरेंज फ्लेवर है। मैं जो बनाने जा रही हूँ वो पाइनएप्पल फ्लेवर है और ये बहुत ही मज़ेदार है। आप भी ट्राई करें, क्योंकि टैंग जो है बड़ा ही रिफ़्रेशिंग ड्रिंक है। ये आप अपनी डेली लाइफ में भी यूज़ कर सकते हैं। इसमें आपको कैल्शियम की भी मिलती हैं चीज़ें और आप अपनी ड्रिंक्स में डेली रूटीन में इसको ऐड कर सकते हैं। हम यहाँ पे तकरीबन 1 लीटर हमने पानी लिया है और इसमें 1 लीटर के हिसाब से अब मुझे अंदाज़ा हो गया है कि कितना डालना है। आप 6 से 8 खाने के चमचे आपने इसमें डालने होते हैं। मुझे आइडिया है, मैं इसको ऐसे ही मिक्स करूँगी। आप इसमें चाहें तो बहुत सारी चीज़ें डाल सकते हैं और ये प्लेन भी बहुत अच्छा लगता है। सिर्फ इसमें बर्फ़ हो और ठंडा
पानी हो। बड़ा ही सिंपल तरीका है और झटपट आपकी रिफ्रेशिंग सी ड्रिंक तैयार। इसको देख देख के एनर्जी आ रही है। इसकी खुशबू इतनी ज़बरदस्त है कि मैं बना रही हूँ तो मुझे फील हो रही है कि इसकी जो पाइनएप्पल फ्लेवर है, मुझे लग रहा है कि मैं पाइनएप्पल ही मैंने काट के डाला है। इतनी ज़बरदस्त फ्रेश फीलिंग आ रही है। ज़बरदस्त। तो महरीन, आपकी सब रेसिपीज़ डन हो गई। बिल्कुल। और बड़ा अच्छा मज़ा आता है जब आप वैरायटी बनाते हैं ना अपने खानों में, तो कुकिंग में भी आपको मज़ा आता है। ज़बरदस्त। और यहाँ पे हम आपसे लेंगे अलविदा। बिल्कुल मिलेंगे इंशाल्लाह। कल मुलाकात होगी एक नई रेसिपी के साथ। बिल्कुल। अपना बहुत ख्याल रखिएगा। अल्लाह हाफिज़। जी, त तव्हां खे ॿुधायां त असां सां गॾु रिस्पॉन्सिस बि आहिनि ऐं असांजा जेके गेस्ट आहिनि उन्हनि सां ताउन कयो आहे क्राउन ग्रुप, फ्रूटफुल, पॉपुलर स्टाइल, यूनिक बैटरीज़, बेक शेक, कपकेक्स ऐं पॉपुलर स्टाइल जेको आहे असांजी स्पॉन्सर्स फैमिली में नयो एडिशन आहे। तव्हांखे ख़बर आहे त पॉपुलर जूसिस बि आहिनि, बेडशीट्स बि आहिनि इन्हनि जूं ऐं क्लोथिंग बि आहे। ऐं मां पंहिंजो पाण खे लकी सम्झंदी आहियां जॾहिं पॉपुलर स्टाइल जो मां ड्रेस वेयर करे ऐं मां पंहिंजे शो में वेहंदी आहियां। हर साल हू मूंखे ड्रेस स्पॉन्सर कंदा आहिनि। सो थैंक यू सो मच पॉपुलर स्टाइल। तव्हांजा ड्रेसिस हुजनि, चाहे बेडशीट्स हुजनि, चाहे तव्हांजा ॿिया मतिलबु शयूं हुजनि, इलाही ज़बरदस्त आहिनि ऐं असां हमेशह यूज़ कंदा आहियूं ऐं थैंकफुल रहंदा आहियूं। उन खां अलावा जीअं त तव्हांखे ख़बर आहे त टाइम तमामु घटि आहे, सो शाम जी तरफ़ बि हलंदासीं। बिल्कुलु किरण, टाइम इलाही घटि आहे। मां जे ॿ मिसरा मां जी शान में, ठीकु आहे। सो टाइम बिल्कुलु शॉर्ट आहे, जल्दी करे पढ़ी वठो। त आख़िर में दिलि चए पिया जे मां बि इमाम हुसैन अली मक़ाम जी शान में मां पेश कंदुसि। बिस्मिल्लाह। मुंहिंजी मिठड़ी मां तो में मुंहिंजो सा जन्नत तुंहिंजे कदमन में भाग तन जा भला थिया भाग बाया भाग भाया तन जा भला थिया जन जो तो साचा जन्नत तुंहिंजे कदमन में आ जी जलम जी मां तो में मुंहिंजो सा जन्नत तुंहिंजे कदमन में आ अरे शज़ीम ते पहुँचे थी अरे शज़ीम अरे शज़ीम ते पहुँचे थी तुझी जल्दिया जन्नत तुझे कदमन में आ जन्नत तुझे कदमन में आ मुंहिंजी मिठड़ी मां तो में मुंहिंजो सा जन्नत तुंहिंजे कदमन में आ जन्नत
जन्नत तुझे कदमन में आ। सुभान अल्लाह। हिते मां कुझु चवणु चाहींदमि। वाकई मां जे पेरनि हेठां जन्नत आहे ऐं जॾहिं हीउ नंढड़ो पढ़े पियो त मुंहिंजी अखियुनि में लुड़क अची वई। इन जो सबबु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त अॼु 28 मार्च आहे ऐं मुंहिंजे अम्मी अबू जी वेडिंग एनिवर्सरी आहे। ऐं जेसीं ताईं बाबा हयात हुयो ॿिन्ही खे ई विश कंदी हुयसि। अॼु सिर्फ़ु अम्मी खे विश कयो ऐं अबू खे विश कयो त हैप्पी वेडिंग एनिवर्सरी इन हेवन। मूंखे उमेदु आहे त बाबा अॼु जिथे बि हूंदो इलाही सुठी जॻह ते हूंदा ऐं ख़ुशि हूंदा, मूंखे उमेदु आहे। पर माउ जेका आहे न ॾाढी मिठी ऐं ॾाढी प्यारी शइ आहे। इहा उहा हस्ती आहे जेका असां सां गॾु रोईंदी आहे, असां सां गॾु खिलंदी आहे ऐं असां रोअंदा आहियूं त असां खां पहिरियों रोइणु शुरू कंदी आहे। मां बि माउ आहियां, मूंखे बि इन शइ जो अहसासु आहे, पर मूंखे जेको वधीक अहसासु आहे न पंहिंजी माउ जो आहे। मां उन जी अखियुनि में लुड़क न ॾिसी सघंदी आहियां। मां चवंदी आहियां त हीअ हमेशह ख़ुशि हुजे, हमेशह मुस्कुराईंदी रहे, मुरकंदी रहे, हिन जे चपनि तां कॾहिं बि खिल न वञे। मूंखे ख़बर आहे अबू जे वञण खां पोइ इलाही अकेली आहे, पर असां कोशिशि कंदा आहियूं सभई भाउ भेण त उनखे ख़ुशि रखूं। मां जेतिरी बि कोशिशि कयां, मां जेतिरी बि कोशिशि कयां, मां चवां थी अलाह साईं मूंखे एतिरो ॾे जो मां पंहिंजी माउ जे कदमनि जे हेठां विछाए छॾियां। पर हुन जो जेको आहे न अखियुनि में हिकिड़ो ॻोढ़ो बि न निकिरे। मुंहिंजी बसि अलाह साईं खां इहा दुआ आहे त मुंहिंजी माउ समेत जेके बि अमड़ियूं आहिनि उन्हनि जी अलाह साईं उमिरि दराज़ करे, अलाह साईं उन्हनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे ऐं उहे बदनसीब औलाद जेके माउ पीउ जो क़दुरु नथा कनि उन्हनि खे नसीहत करणु चाहींदसि त ख़ुदा उन्हनि जो एहतराम कयो, उन्हनि जी इज़त कयो। इन्हनि जो नेमल बदिल किथे बि कोन्हे। ख़ुदा न करे जॾहिं ही विछड़ी था वञनि ॾाढी तकलीफ़ थी थिए। पोइ असांखे जेके धिका था मिलनि न ज़िंदगी में, पोइ असांखे कोई संभालण वारो कोन हूंदो आहे। इन खां वधीक मां न ॻाल्हाए सघंदसि, छो जो अॼु मुंहिंजी चवंदा आहिनि न दुखती रग ते कंहिं हथु रखी छॾियो आहे। ऐं माउ पीउ मुंहिंजा मतिलबु हसास आहियां मां ॾाढी पंहिंजे माउ पीउ जे मामले में। न मां ॿुधी सघंदी आहियां उन्हनि जे बारे में कुझु, न मां कुझु इन पंहिंजो पाण खे सम्झां थी त मां वधीक कुझु ॻाल्हाए सघंदसि। सो मां स्पॉन्सर्स ॿुधाईंदसि हिते, हिन खां पोइ मां वठंदसि अलविदा, पोइ एहतशाम जी तरफ़ वेंदासीं। असां सां गॾु स्पॉन्सर्स आहिनि तलो बनास्पति घी एंड कुकिंग ऑयल। मां तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। बेक पार्लर द ट्रू पास्ता एक्सपर्ट, ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्टी, बेक शेक कप केक्स, मरहबा शरबत गुलबहार फलों फूलों और खालिश जड़ी बूटियों से तैयार करदा, जहाँ प्यार वहाँ गुलबहार। मलका मसाला, फटाइल किचन अप्लाइंसेस, क्विज शरबत, तपाल मेज़बान, प्रीमियर डस्टी, शहबाज कुकिंग ऑयल एंड घी, टैंक के साथ रिफ्रेशिंग रमज़ान, हमदर्द रूह अफ़ज़ा, पाकुल आमिल का इफ्तारी जो ख़ासि बंदोबस्त कयो आहे ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स। उन खां अलावा असां सां गॾु आहिनि वाइटल टी वारनि जो चवणु आहे त वाइटल पियो पंहिंजी ज़िंदगी खे भरपूर तरीक़े सां इंजॉय कयो। अॼु जी बहितरीनु ॻाल्हि आहे, जीअं रोज़ेदार जे अॻियां खाइणु पीअणु गुनाह सम्झो वेंदो आहे, तीअं ई कंहिं मिसकीन अॻियां ईद ते नवां कपिड़ा पाइण बि वाजिबु न आहे। अचो त हिन ईद ते मिसकीननि ग़रीबनि जी मदद कयूं। ऐं बहितर बि इहो ई आहे त पाण जेकॾहिं पंहिंजे लाइ कुझु वठो था त कोशिशि कयो त तव्हांजे घर में मेड आहे या पाड़े में कोई तव्हांखे ख़बर आहे यतीम आहे, बेवा आहे, त सभिनीनि जी मदद करणु असांजो फ़र्ज़ु आहे। मुंहिंजी तरफ़ां अल्लाह हाफ़िज़। बिल्कुलु आख़िर में मां बि इजाज़त वठंदुमि। तमामु बहितरीनु किरण ॻाल्हि करे रही हुई त मां जो शान एतिरो आहे, जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी अमड़ हयात हुई, जॾहिं हिन दुनिया में वई हली त अलाह साईं आवाज़ु आयो त मूसा हाणे संभाले अचिजांइ। उहो जेको तुंहिंजो दुआ करण वारी जेकी हुई न उहा हाणे कोन रही आहे, हाणे संभाले अचिजांइ। सो ॻाल्हियूं त इलाही तमामु घणियूं आहिनि। आख़िर में सर मुनवर मैसर साहब तव्हांजो वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो, तव्हां आपका बहुत शुक्रिया, तव्हां प्रोग्राम में आहियो। आख़िर में अलाह निगाह पाणी चवंदसि ऐं आख़िर में हज़रत मौला हुसैन अलैहिस्सलाम जंहिं शान में हिकु क़सीदो आहे उहो पेश कयूं थो, 2 मिसरा ई पेश कयूं थो। जान मांगो मैं दिल नहीं दूंगा, अरे दिल ठिकाना मेरे हुसैन का है, हाँ दिल
हुसैन का है हर जमाना, मेरे हुसैन का है। और ये जो काबा है तुम ना समझोगे, अरे घर पुराना मेरे हुसैन का है। घर पुराना मेरे हुसैन का है। हर जमाना मेरे हुसैन का है, हुसैन का है हर जमाना, मेरे हुसैन का है। और मेरे घर में चिराग जलते हैं, क्यों? क्योंकि आना जाना मेरे हुसैन का है। हाँ, आना जाना मेरे हुसैन का है। हाँ, हर जमाना मेरे हुसैन का है। नबियों का ताजदार है नाना हुसैन का, अफजल है कुल जहां से घराना हुसैन का। एक पल की थी बस हुकूमत यजीद की, ये सदिया हुसैन की है जमाना हुसैन का। ऐसा नाना मेरे हुसैन का है। हर जमाना मेरे हुसैन का है, हुसैन का है हर जमाना, मेरे हुसैन का है। और तुम जिसे आसमां समझते हो, अरे शामियाना मेरे हुसैन का है। हाँ, शामियाना मेरे हुसैन का है। हाँ, हर जमाना मेरे हुसैन का है, हुसैन का है हर जमाना।